सा इंसानी सूरत खई वेठाओ ना इहो भी पक यकीन समझो तो न पिरीअ जो सद आमीन पचो न त ॿियनि नबियुनि जे उम्मत में ईअं न हो उन जे उम्मत में हिकु गुनाह करे हा शिकिल मटिजी वञे हा ॿियनि नबियुनि जे उम्मत में ईअं न हो त उन जो कपिड़े खे गंदगी लगे त उन खे धोइण जो हुकुम न हो जंहिंखे गंदगी कपिड़े खे लगी आहे उनखे कटियो उनखे जेको ॻाल्हि समझे थो ॻाल्हाए ऐं वरी जेकॾहिं ॿियनि नबियुनि जो उम्मती रुगो इरादो करे गुनाह जो अल्लाह ताला ऐलान फरमाईंदो मलाइको लिखी छॾियो हिन गुनाह करे छॾियो पर पिरीअ जो उम्मती गुनाह जो इरादो करे अल्लाह ताला ऐलान फरमाईंदो मलाइको अञा न लिखो इनखे ॾिसा या पिरीअ खे न मत हिते तौबा करे हथ मथे करे सुभान अल्लाह त चओ मत हिते तौबा करे महबूब करीम कायनात जे सरदार जा आशिको एतिरे ताईं जो वो गुनाह ने महबूब जो उम्मती गुनाह जे तरफ माइल थियो आहे गुनाह जे तरफ उते पहुची चुको आहे अल्लाह ताला के मलाइका अर्ज़ कंदा मुंहिंजा मालिक हाणे त लिखो अल्लाह ताला फरमाइंदो त मलाइको अञा थोरो तरसो मत पिरीअ जो उम्मत हिते हया अचे त मत हिते तौबा करे ॾाढा सुभान अल्लाह महबूब करीम कायनात जे सरदार जा जे उम्मतीअ ते ऐं ॿियनि नबियुनि जे उम्मतीअ में वॾो फ़र्क़ु आहे उहे गुनाह कनि उन्हनि ते कंहिं ते बाहि जो अज़ाब कंहिं ते पत्थरनि जो अज़ाब कंहिं ते ॾेडरनि जो अज़ाब कंहिं ते पाणीअ जो अज़ाब हेठों बि पाणी मथों बि पाणी माण्हू चीखूं कंदा हा दाहूं कंदा हा पर उन जे बावजूद अल्लाह ताला फरमाईंदो अॼु तव्हांखे ख़बर आहे मां वाहिदुल क़हार आहियां थोरो लफ़्ज़नि खे सम्झण जी कोशिश कयो पर जॾहिं पिरीअ जो वारो आयो अल्लाह ताला कुरान पाक में फरमायो वमा कान अल्लाहु लियुअज़्ज़िबहुम व अंत फी मुंहिंजा महबूबा मां हिन ते अज़ाब न आणींदुसि मुंहिंजा मालिक छो हिन जूं इबादतूं भलियूं हिन जूं रियाज़तूं भलियूं हिन जा हज भला अल्लाह ताला फरमाए न मुंहिंजो हिननि जे हज इबादत ते नज़र न आहे व अंत फी पिरी तूं जो हिननि में आहे महबूब करीम कायनात जे सरदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो सदको केॾो करम आहे ॿियनि जा उम्मती जेकॾहिं गुनाह कंदो त शिकिल मटाए छॾे पर तो असां वारनि खां वठी पेरनि ताईं गुनाहनि में भरिजी विया जेकॾहिं रब पत्थरनि जो मींहुं वसाए त लाइक़ु थी विया ज़मीन खे हुकुम करे हिननि खे ॻियो इन जे लाइक़ु थी चुका पर अल्लाह ताला तो फरमाए अंत फी पिरी तूं जो आहे हिननि में तोखे ॾिसां या हिननि गंदनि खे ॾिसां ओ पिरीअ जा नौकरो अॼु हिन ज़ाती कचहरीअ में न आया जंहिं नबीअ ते तो असां कलमो पढ़ियो अॼु उन जो जश्न ईद मिलाद नबी आहे ॾाढा रड़ करे सुभान अल्लाह त चओ महबूब करीम कायनात जे सरदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी अम्मा जीजल जे अम्मा जो नालो आहे बीबी आमना जंहिंजी दिलि ठरे उहो सुभान अल्लाह वहब जी न्याणी आहे जंहिंजो नालो बीबी आमना आहे आमना जी लुकवी माना इहा आहे अमुन ऐं सलामतीअ वारी अम्मा जी जल फरमाए थी त रजब शरीफ जो महीनो आहे 17 तारीख़ ऐं जुमे जी रात आहे महबूब करीम कायनात जे सरदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे अब्बे जे पुश्त मां निकिरी हज़रत अब्दुल्ला सैयद जे पुश्त मां निकिरी मां अम्मा जे बदन में आया उहा जुमे जी रात ॾाढा सुभान अल्लाह त चओ केड़ी रात हुई ज़बान सां अल्लाह से तव्हांजे ज़बान के मोहताज न करे केड़ी रात हुई थोरो वॾे आवाज़
तवा आलमन सगोरन वटा बुधो आ त जुमे जो दिहाड़ो मुसलमान के लाइ ईद जो दिहाड़ो आ। यो ईद जो दिहाड़ो छो सॾबो आ? ओ पिरीअ जा नौकरो ईद जो दिहाड़ो इन जे करे सॾबो आ जो नबी सही पंहिंजे अम्मा जे बतन में मुंतकिल थिया। इहो जुमे जी रात हुई। ॾाढा रड़ करे सुभान अल्लाह त छा कहिड़ी रात हुई? वॾे आवाज़ इते हिकिड़ो लफ़्ज़ चवां गौर सां ॿुधो। कहिड़ो बि कंदो हुजे, केॾो बि गुनाहगार हुजे, इहो जुमे जो ॾियारो उहो ॾियारो आ। कहिड़ो बि गुनाहगार हुजे अल्लाह ताला तो फरमाए मां पिरीअ जो सदको तव्हां सां वाइदो थो कयां, उते गुनाहगार हथ खड़े मां उन गुनाहगार जी दुआ रद्द न कंदो आहियां। ॾाढा ॾाढा मस्तु थी थो वॾे